सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन अरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त इमामुल अंबिया जे मथां सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुंहिंजा अकाबिर उलमा किराम ऐं मुअज़्ज़ज़ सामईन, दुनिया में महफ़िलों ऐं कचहरियूं ॿियूं बि हूंदियूं आहिनि। उन्हनि महफ़िलनि उन्हनि कचहरनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे, छो त हिन मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुरान आहे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी नसीब फरमाए, खैर वारनि जे खैर खे अल्लाह क़बूल फरमाए ऐं असां तव्हां खे अल्लाह साईं हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, दुनिया में माण्हू वापार या का तिजारत कंदो आहे, उन वापार ऐं तिजारत में का खोट या ट्रोट पवंदी आहे त इज़त वारो माण्हू वरी कर्ज़ खणी करां भरींदो आहे। ईअं आहे न भाउ? ॻाल्हाईंदा हलो, चुप न करे वियो। हा ना जी वर्दी ॾियो, छो? मुंहिंजी तबियत आहे, मां पुछंदो आहियां। जे सम्झो था ॻाल्हाईंदा हलो, तव्हां सभु चुप करे वियो। मोहन लुंड साहब चवंदो आहे, पुराने ज़माने में ऐट में ॿ दान, ढगे खे या उठ खे, पोइ मालिक खोपा चाढ़े ऐट में उठ खे ढुकाए छॾे, मालिक पियो निंड करे, उठ पियो बनी भराए। तव्हां कमु कयो था उहो, ॻाल्हाईंदव त मां बि वाहिद कंदुमि। ॻाल्हि आहे सिधी, ख़बर त पवे न। सियाणो हारी कलर में बिज न हारींदो आहे, छो? ज़मीन ख़राब आहे, बिज बगीचीअ में पवंदो न। असांखे बि कलर में बिज हारणो कोन्हे। तवज्जो, वापार या तिजारत में का खोट या ट्रोट पवंदी आहे, इज़त वारो माण्हू वरी कर्ज़ खणी करां भरींदो आहे। अल्लाह जो नालो थो, जवानी हुस्न ऐं दौलत नाज़ करण वारो
अचो अल्लाह जे दर ते तौबा कयूं तहां भी मां भी अल्लाह दे रुजू थियो तौबा कयो मौत मथों बीठो आ खबर न पवंदी ओज तो मौत जो छापो लगंदो ऐं टेलीफोन वायरलेस भी कोन ईंदी ऐं वरी जवान ऐं कुराड़े ते भी कोने जे बाबा हाणे जवान न मरंदा पोढ़ा मरंदा इएं भी कोने 60-70 साल जा पोढ़ा उथण वेहण खां लाचार बिस्तरन ते सुता ॾिठासे जवानन जा जनाज़ा कुल्हन ते खयां ॾिठासे अब ईअं आहे न तव्हांखे एतमाद आहे त घणो वक्त अञा ज़िंदा रहंदासीं ॻाल्हायो बा न न अथव एतमाद न कोई एतमाद न कुरान तो फरमाए बुधो कुरान अल्लाह ताला फरमाया अचो मुंहिंजे दर ते तौबा कयो बख्शाऊं छाबा तौबा तौबा उहो कंदो जेको पाण खे ॾोही सम्झंदो न ॻाल्हायो बा कंहिं माण्हू खां ग़लती थींदी आहे पोइ छा चवंदो आदा फन वदा फलाने खां माफ़ी वठ चवंदो ना आदा मुंहिंजो कुसूर कोन्हे मां माफ़ी छो वठां चइबो न पर जेको ॾोही पाण खे सम्झंदो उहो बि चवंदो यार 2-4 चङा आया आहिनि बाबा हाणे हलो त माफ़ी वठूं त छो मुंहिंजी ग़लती आहे तौबा भी उहो कंदो जेको पाण खे ॾोही सम्झंदो फरमा तो कुरान इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो जै तौबा कई चओ समूरा अस्तगफिरुल्लाह चओ अबा अस्तगफिरुल्लाह रब्बी फरमाए जै तौबा कई ईमान भी अथस अमल सालिह कई फरमा तो कुरान फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात हे कुरान तो फरमाए जै तौबा कई ईमान भी अथस अमल सालिह कई अल्लाह ताला कुरान में फरमाए तो गुनाह त बख्शींदो मांस पर इनाम भी ॾींदो मांस गुनाह भी बख्शींदो मांस इनाम ॾींदो मांस कहिड़ो फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात हे कुरान तो फरमाए इनाम इहो ॾींदो मांस विछड़ियल बानो मुंहिंजे दरवाज़े ते आयो आहे कीअं खाली मोटायांस फरमाई बुरायूं नेकिन में तब्दील कंदो मांस खुदा जो नालो थो समझो तौबा कयो अल्लाह ताला जे दरवाजे ते मौत मथों बीठो आ वायरलेस टेलीफोन कोन आईंदी न की कासिद मौत आयो अब आए रे बुधो तव्हां असांजे शहर घोटकी जे अंदर होटल ते बैरो बीहंदो आ न मालिक जे नाराज थींदुसि दखल खां बेदखल कंदुसि बाबा तुंहिंजी जाइ मां वटि न आहे अजीजो इन होटल जे बैरे जी हैसियत आहे छो मालिक के राजी करे वरी भी दखल संभारींदो अब मेड़मेंट त करे माफी वठी वरी भी यो दखल संभारींदो अल्लाह जो नालो थवा जो तौबा कयो अल्लाह जे दरवाजे ते अचो रुजू थियो रब ॾे मौत मथों आयो न मोटंदासे न मौक़ो मिलंदो न वरी दखल संभारींदासे होटल जे बैरे जी हैसियत आ तो असांजी हैसियत भी न आहे असां तव्हां ईअं घुमूं था ॼणो इहे सभु मंज़िलां तय करे आया जंहिंखे चवादा नमाज़ पढ़ंदो आहियां चवंदो मोली साहब दुआ कजांइ अबा अल्लाह ईमान ॾींदो पढ़दुमि भला अञा बेईमाना छा अब कलमो पढ़ियो अथव न नबी साईं ते ॻाल्हायो त सही कलमो पढ़ियो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस ईमान आहे त कलमो पढ़ियोसीं न हाने ये चो त अल्लाह से मां के समझ दे अल्लाह मां के तौफीक दे हिदायत करे जे मां अल्लाह जे दर ते रुजू थी आओ हेडे बुधो ओ बे नमाज़ियो अल्लाह जो नालो तो नमाज पढ़ो न त खुश न थियो छो तोखे असा के दुश्मन जो मोह वणंदो आ
गालायो दुश्मन जो मोह न वणंदो आ न जेको माण्हू अल्लाह जे दर ते अची निमाज़ नथो पढ़े न इहो माण्हू ख़ुशि न थिए रोई पछताए त रब छो कावड़ियो आ जे मांखे पंहिंजे दर ते अचण ई नथो ॾे दुख जहिड़ी ॻाल्हि आहे मुस्लमान बेनिमाज़ी मरणो न आहे फरमातो कुरान यौम तबियज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह हे कुरान तो फरमाए हिकड़न जा मुंह अच्छा हिकड़न जा कारा जै पढ़ी नमाज कुरान तो फरमाए उन्हनि जा क़यामत ॾींहुं चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा चोॾीअ जे चंड वांगुरु हिकड़न जा मुंह अच्छा हिकड़न जा कारा जै नमाज पढ़ी उन जो मुंह अच्छो हे कुरान थो चवे माते कावड़ न कजाए हे थो चवई जै नमाज न पढ़ी उन जो मुंह कारो कसम अथव अल्लाह जो मुंह अच्छो भलो कारो ॻाल्हायो ई नथा अल्लाह न करे कंहिंजो कारो मुंह ऐं मञो था कुरान सचो आहे न पोइ जे कुरान खे सचो मञो था ऐं चाहियो था त क़यामत में चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमके अल्लाह जो नालो थो ॾियांव नमाज़ पढ़ो वाइज़ जलसा मां तीअं ॾिठो आहे जलसे हल्दे में जेकॾहिं ऐलान थिए थो न आज़ान निमाज़ जो वक़्तु थिए थो चंद माण्हू सिफ़ाणी पीअंदा बाक़ी कुल हेॾे मुश्क बेदन कमदन में मोह ॾींदा अड़े छो चइसि मौलवी साहब वाइज़ करनि था हाणे निमाज़ पढ़ंदा पिया मोला निमाज़ पढ़नि त पोइ ईंदासीं तुंहिंजो इलाज अल्लाह करे क़िस्मत ते पंहिंजी ते रो वेठो आहे जलसे में वुज़ू करे आयो आहियां पाक कपिड़ा पाए आयो आहियां क़ुरान ॿुधे थो उलमा जी जमात पोइ बि निमाज़ न पढ़े तुंहिंजी क़िस्मत चङी न आहे मां छा कयां फरमातो कुरान व मन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा वनशरुहु यौमल क़ियामत आमा मन्यो था न कुरान फरमाए जे मुंहिंजे ज़िक्र कुरान नमाज़ खां मुंह मोड़ियाऊं बाज़ाब दुनिया में हिकिड़ो आख़िरत में साईं दुनिया में अज़ाब कुरान तो फरमाए पहिरियों रोज़ी तंग ॿियो सुकून ख़त्म फरमातो कुरान व नशरुहु यौमल क़ियामत आमा हे कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उठंदा मां रब अंधो करे उथारींदो मान अबा ॿुधो क़यामत में सॼा थी उथूं भलो आहे कि न अंधा हुजूं आहे कुरान छा चयो जेको निमाज़ न पढ़ंदो क़यामत में अंधो थी उथंदो अल्लाह कंहिंखे अंधो न करे छो करे रोज़ी तंग सुकून ख़त्म हर तबके जो माण्हू रोज़ी जे मामले में परेशान आहे कोने हाँ बा ॻाल्हायो सभु को चवे थो न महांगाई आई आहे या तव्हां वटि कोन्हे महांगाई आहे न छाजे लाइ दाऊं था कयो अल्लाह जो ज़िक्र छॾींदव त अहिड़ा बेग़ैरत हुकुमरान मथे में लॻंदा जेके जीअण जंजाल कंदा मां नथो चवां मत माते कावड़ जो हिन में लिखियल आहे फरमातो कुरान इन्नल्लाह युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम हे कुरान तो फरमाए इस ताईं अल्लाह ताला कंहिं क़ौम जी हालत न मटाईंदो आहे ओ जेसि ताईं क़ौम पंहिंजी हालत पाण न मटाए न कंदो आहे ख़ुदा बाने खे अज़ाब ओ जेसि ताईं बानो पाण अज़ाब जे लाइ तयार न थिए जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा जहिड़ो मोह तहिड़ो मोचड़ो जहिड़ा अमल तहिड़ा हाकिम हल करे शयादन महंगाई आई आ बदमुनी आई आ अमल ठीक कयो असा पान ते अमल पंहिंजी तबियत ते पंहिंजे जिस्म ते कानून हलायो अल्लाह जे दर ते अचो तौबा कयो हे वेचारो छा कंदो न नर न मादी जिन सही टीया न ॾाढी न क्यारी जेके खातम नबीयीन भी कसम खणन पिया न पियो अचे तवज्जो आहे अले कोने हां बा छा कंदो ज़िया जा छोड़ा निकरी पर एतरो वरी भी चवंदो मां उलमा सां साथ दियो इंशाअल्लाह पाण ही वेंदो हां बा उलमा सां पर हाने असां ता के छा था चऊं अल्लाह जो नालो थो नमाज पढ़ो ये चऊं था तो तहां जी मर्जी मेड़ मन्यो कुरान मन्यो न मन्यो ता पढ़ो या छडियो तहां जी मर्जी आ बई पासा बुधायो था पर 24 25 सालन खां पो
कंहिंजी दिल में गुमान हुयो त अफगानिस्तान में हुकूमत तालिबान जी थींदी अमरीकी भाईदा हुयो तव्हांखे को ख्याल तिलकल अय्यामुन दाविलुहा बैनन्नास हे कुरान तो फरमाए ॾींहं फिरने वथा कॾहिं सर्दी कॾहिं गर्मी कॾहिं बीमारी कॾहिं सेहत अब ॾींहं फिरनि था न हाणे मूंखे दोस्तनि ॾेखारियो न मोबाइल में फोटू जीथरी टंगी पई अथसि सुन्नत ते पटको सुन्नत ते दाढ़ी कपड़ा सुन्नत ते कुर्सीअ ते वेठो आहे चयो तालिबान पंहिंजो विहारियो आहे चए केरु आहे चए डिप्टी कमिश्नर हल त जेका वाह जवानो तव्हांजा कड़का हा बा जैके भजन जी जाए जे गाड़ी न पई मिले जहाज़न जे हेठों फीतन में चिपड़ी भी जन पा भजी जान छड़ायो जवान मैदान ते अची विया और इस ताईं अमल न थींदो कुरान तो चयो वकातिलुहुम अइमतल कुफ्र काफरन जा अगवान कत्ल कयो तॾहिं बेगैरत सुधरन अगवान छा तो फरमाए तवज्जो हेड़े ख्याल मां दे दुआ कयो तो ये कुछ सुरी वरी हेडे भी अचन पाकिस्तान दे आमीन नथा चओ कस लगे वधी जा अञा 2-3 आमीन चओ था तहां के न परेशान कंदा बा हे जेके कादियान बाहबारी या गैर मुसलमान न बेगैरत कादियानी ये इन्हन के मोचड़ा हानी रुकाइंदा तोखे तां के कुछ न चवंदा मता तां जो दुआ कयो तो सुरण कुछ आमीन अञा सजे पिंडाल मु आमीन ना आई माके शक थो पवे तां के भाव थो थे भला गाल त बुधायो उहे जो अचन तवा सा भी पोतियूं पायो न बस उहे जे अचन असा तवा मर्द ना आयो असा पांजे पैर ते हो जाओ केर थींदा आहिनि असा जे माइन वांगुर पोतियूं पाए वे हां उहे अचन असा इते मर्द ना आयो उहे मर्द इंशाअल्लाह छा तो फरमाए कुरान तवज्जो हेड़े ख्याल मुझे जिक्र था मोहमोड़ी ना बाज़ाब दुनिया में हिकड़ो आखिरत में रोजी तंग सुकून खत्म फरमा तो कुरान वना शुरू हो यौमल क़ियामत आमा हे कुरान तो फरमा क़यामत में बेनमाजी उठंदा मां रब अंधो करे उठारी दो मान उठंदा क़यामत में अंधा बुधो हेडे फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायो जो सुबह जी नमाज न तो पढ़े ना बा बांग मिले थी शैतान ये थपणी थोने से नुम नुम सुम मुला बांग न्या हाने चाहिया सुबह जी निंड केड़ी भली आ ता न कंदा सुबह जी निंड भली इंदी आ मां पांजी गाल न थो कयां मत मत एक नाराज थियो तो मौलवी साहब तो चवे अबे डारे जी गाल भी न थो कयां नबी से फरमायो पो शैतान चवे तो सुमुड़े मुला बांग न्या हाने चाहिया भली निंद्रा चेस्ती निंद्र वरी छोती अचे यो बुधाया इन करे शैतान थपणी हणी करे सुमारेस तो लोली दे करे सुम अञा देर मुला बांग कोन चईया अञा वक्त पयो आ ओ जडे वरी तवज्जो हेरे ख्याल कजो जडे नमाज जो वक्त वने थो नबी से फरमाया तो शैतान ये मुंह ते हथ तो घुमायो शाबाश शाबाश ता माटींदा हो न गोबर के या कुकड़न के वरी गडन जा शौकीन गडन के बे माटींदई सुबह जो थी न नमाज न कुरान गडा ते मत खरखणो तहां के ना हो शौकीन बा मां तहां के ना हर मानु जो पंजो शौक कोकड़ी कुकड़न के पे माटींदा गोबराई गोबरन के पे माटींदा कुत्ताई के सुबह जो सामने कुत्तो खेती में रसी की चीम पगी जी कुत्ते के बड़े वडे फेरी दौड़े छो चेमो जो मामूल आ कुत्ते के घुमाई दो आई न सुबह जो बांग मिले वजू करे अल्लाह जो दर ते अची न कुरान जी ज़ियारत कयो अल्लाह जी रहमत वसी पे तवज्जो है कुरान जी ज़ियारत कयो सुबह छा चई अल्लाह फरमाए शैतान मुंह ते हथ घुमाएस तो ऐं बिन्ही कन्नन में नबी से फरमायो तो पेशाब करेस तो शैतान बिन्ही कन्नन में शैतान पेशाब करेस तो चवेस तो मां सां तो निभायो नमाज भी विञाई माए ऐं शैतान चेस तो पेशाब भी कयो माए हैफा मुसलमान जी हालत शैतान जो पेशाब मुसलमान बर्दाश्त करे तो सुबह जो सवेरो थी नमाज न तो पढ़े पर अञा बी गाल असां गरीब नमाज न पढ़े तो उनके पेशाब कंदो वडेरो नमाज न पढ़े उनके शैतान छड़े दींदो न गालायो तांजी मर्जी भला
हाँ ये कहीं खे भी सब जे लाइ हुकुम आई थोड़े यार कभी सिद्धि भले को कावड़ जे फरमा तो कुरान व नाशुरुहु यौमल क़ियामत आमाओ हे कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उथंदा मां रब अंधो करे उथारी दो माल खे वधणो थो खुदा जो नालो थो नमाज पढ़ो नमाज अल्लाह छाचो जेको मुंहिंजे दर ते तौबा कंदो ऐं मां माफ़ी घुरंदो मां अल्लाह बख़्शींदो मां सच्ची नहीं असा पर तौबा ये करे किया अल्लाह सही माखे बख्श वरी गुनाह न थी दो अब ये के का माफी दे वठी भी आ उनके छा चो अदा माने आयो आ तोडे बा इज्जत वाला मानू भी मेड़ वठी आयो अदा अन माके माफ कर अदा वरी एड़ी बी गलती न थींदी ये माफी वठबी ना या वरी ये जे चऊं अदा अन बा वेठी आयो आ मोतबर अन माके छड वरी सुभाणे तो जो पटको लाहींदुम छडी दो वरी न था गलायो पर जे करे जे दादा बस मां तौबा कई माखो या मुझे नंढन का गलती थी वही है इंसान आ वरी भी आयो है मेड़ करे अदा माफ कर पर बख्शी दो से रब कुरान में फरमाए तो खबरदार अंबार ढिग गुनाह जा थव कुरान बुद्धि तौबा करे मुझे दर ते अचो तौबा कयो गुनाह भी बख्शी दो मां इनाम भी दींदो मां वरी इंसान आ थींदव गुनाह दर बंद न कयो थ मां वरी भी माखो माफी वठो माफी दींदो मां छो या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम अल्लाह जी रहमत बहाना गोलिंदी आ अल्लाह जी रहमत बहानो गोलिंदी आ मन बानो मुझे दर ते अचे तौबा करे माखे सडे बख्शे छड्यास पर माफी उनखे मिलंदी जेको अचे न अल्लाह जे दर ते इंदो ही कोन माफी कीअं मिलंदी अचे तो बख्शे न खुदा वास्ते नमाज पढ़ो तौबा कयो फरमाए मुझो गफ्फार नालो आ मना बख्शनहार फरमा तो कुरान कुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा हे कुरान तो फरमाए अल्लाह जो गफ्फार सिफत दा नालो आ गफ्फार जी माना है बख्शनहार गफ्फार जी माना है बख्शनहार रब तो चवे गुनाह थींदा वरी माखो माफी वठंदा वरी मां बख्शींदो मान तडे त मां अल्लाह जी गफ्फार वाली सिफत ज़ाहिर थींदी अल्लाह से फरमाया मलाइकन में चई मां आदम तो खलीफो तो पैदा किया मलाइकन जो सही छाजे लाए कुरान में फरमाई मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमाओ साईं इंसान फसाद कंदा कत्लो गारत कंदा साईं इंसान पैदा न थे मलाइकन सही चयो वर न था गलाए मलाइकन सही चो न त फसाद कंदा कत्ल गारत कंदा हेरे बुधो ना हक कत्ल थींदो आ ना नबी से फरमायो बैतुल्लाह के ड्राहे सिर सिर करे परे उछलियो यो गुनाह ना हक कत्ल जेको करे तो बैतुल्लाह के ड्राहण में गुनाह घटा कत्ल में गुनाह अञा मथे आ हेॾियूं नफ़रतूं पैदा कयूं था इस्लाम ज़ुल्म जो दीन त नाहे आदम अलैहिस्सलाम खां मां हिकु किताब में ॾिठो आदम अलैहिस्सलाम खां भी अग पानी वाली मखलूक मां अल्लाह से मच्छी के पैदा कयो सुक ते वरी गड्ढो पैदा कयईं सुक ते गड्ढो पैदा कयईं गड्ढो सॼो ॾींहुं चरी पाणीअ जे कठारे ते वरी शाम जो मच्छीअ सां ॻाल्हि ॿोल करे जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पैदा कयो गड्ढा अची मच्छी खे चयो ॻाल्हि ॿुधाई चिन्ना चे अल्लाह से हे मखलूक पैदा कई आ सब वसफा ॿुधाईंसि मच्छी चो गड्ढा मरी आ सही मच्छी चो गड्ढा मरी आ चे छो गड्ढा के चे गड्ढा न तू सुक ते महफूज थींदे न मां वरी पानी में खुश रहंदमि ई आहे या कोन्हे
अब आहिनि पानी में मच्छी महफूज़ आहे न ऐं सुक ते गॾो महफूज़ आहे तव्हां वटि हिते न हूंदो असां वटि बि अञा हिकु हिकु गॾो ढुकाईंदा आहिनि डांद घोड़ा खच्चर सभु विया पर गॾा ते अञा बि लठ जो रीहट आहे हेॾे त वरी जेकंबा जे पासे ॿ टे टे ढुकाईंदा आहिनि गाॾी में अञा हले थो मलाइकनि छा चयो फसाद कंदा न बा हाणे फसाद कोन्हनि केॾियूं नफ़रतूं आहिनि वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास कुरान तो फरमाए कावड़ खे खाओ माण्हुनि खे माफ़ कयो घोटकी में वाणिया बि आहिनि नथा ॻाल्हायो भील बागड़ी माड़े चा कोली कसम अथव अलाह जो कॾहिं ॿुधव त बागड़ी विड़ी पिया बा होॾो ज़ख़्मी बा होॾो ॿुधव ईअं कॾहिं ॿुधव त बा वाणिया विड़ी पिया हिकिड़ो होॾो मरी वियो हिकिड़ो होॾो ईअं ॿुधव कुरान किताबनि जो सरदार काबो क़िबलनि जो सरदार नबियनि जो चीफ सरदार फरमाए कुरान भी तव्हांजो भलो काबो भी तव्हांजो भलो नबी भी तव्हांजो भलो फरमाए तो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास हे कुरान तो चवे उम्मत भी तव्हां भली उम्मत भी कुछ ज़हन असां सोचो बागड़ी भी नथा विड़न भील भी नथा विड़न माड़े चा कोल्ही भी नथा विड़न कुरान भी भलो काबो भी भलो नबी भी भलो उम्मत भी भली हिक बे जूं धड्डियूं कढी विझूं थव इस्लाम ज़ुल्म जो दीन ना है रहम जो दीन कुरान तो फरमाए वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो कावड़ के खाओ माण्हुनि खे माफ़ कयो वला तनाज़ऊ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस साबिरीन हे कुरान तो चवे तनाज़ा न कयो झेड़ा न कयो ताकत हली वेंदव कमजोर थी वेंदव बधी टुटी वेंदव वस्बिरू सब्र कयो इन्नल्लाह मअस साबिरीन हे कुरान तो फरमाए सब्र कयो सब्र वारन सां अल्लाह गॾु छा कयो हाणे सब्र आहे ॿिया त पंहिंजी जाइ ते हिन भा भा सां टकरियो पियो मां हिकिड़ी जाइ ते जनाज़ो पढ़ियो पुछा के मां हिन जो भा कोन्हे दोस्तनि ॿुधायो साईं भाइर पाण में न ॻाल्हाईंदा आहिनि भा वॾो मरी वियो त भा भा जे जनाज़े ते बि न आयो कंहिंखे वाइज़ कयूं कंहिंखे चऊं भा भा जे जनाज़े ते नथो अचे वरी हाणे बि दोस्तनि इहो ॿुधायो त भा भा खे गोलियूं हुयूं कंहिंखे वाइज़ कयूं कंहिंखे सम्झायूं अबा दुनिया में अहिड़ा रहो मरण खां पोइ ईअं त चवनि न त वाह जे इंसान हो दुनिया में ईज़ायो था मरण खां पोइ चवंदा चङो थियो मरी वियो जान छुटी अब ईअं न पर जे दुनिया में चङा ई कंदासीं छा चवंदा त वाह जे जवान हो भा भा जे जनाज़े ते नथो अचे भा भा खे गोलियूं थो हणे ओ बा वो मुंहिंजा साईं खुदा जो नालो अथव कंहिंखे ईज़ायो न कस खाओ सुलह कयो झेड़ा न कयो झेड़ा मसले जो हल न आहे नफ़रतूं पैदा न कयो इस्लाम ज़ुल्म जो दीन न आहे रहम जो दीन आहे जेको मरी वियो इहो कावड़जी वियो वरी क़यामत ताईं न परचंद वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो कावड़ के खाओ माण्हुनि खे माफ़ कयो छो हिक ॿिए जा बच्चा यतीम कया अथव चरिया त न आहियो इमामुल अंबिया सोदरा वेठा आहिनि हेॾे तवजो कजो अब कलमो कंहिं ते पढ़ियो अथव ला इलाहा इल्लल्लाह ॾाढा ॾाढा चओ मोहम्मद नबी साईं वेठा आहिनि साहबा फरमायो साईं सुमैया जा कातिल साम्हूं बीठा अथव जंहिं बीबी सुमैया खे ॿिनि उठनि में ॿधो हिकु उठ जो मुंहुं ओभर ॿिए जो ओलहे नबी साईं ते सुमैया कलमो पढ़ियो आहे ये मथे टंगजी वई आ
बाध थी थे तभी चवे थी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह साईं जै सुमैया के बेदर्दी से कत्ल कयो शहीद कयो जै बीबी सुमैया के तकलीफन से शहीद कयो अम्मार बिन यासर के कत्ल कयो साहबा चवन पे साईं अल यौम यौमुल मरहमा हेरे तवज्जो साहबा छा जो बदलो वठाउन तवज्जो है हेरे हेरे मारे ख्याल के साहबा छा जो छा वठाउन बदलो साहबा तैयार चवन पे नबी ऐलान करे बदलो वठाउन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान प्याला तस्रीब अलैकुमुल यौम ओ मक्के वारो मां मोहम्मद जो तासा कोई पांद पनाह कोने अचो मां मोहम्मद ताके माफ कयो वाह मोहम्मद अरबी तुझी बहादुरी ता कुर्बान साहबा छाचन पे तो बदलो वठाओ ना बा साहबा छाचो बदलो वठाओ नबी से छा फरमान पे मक्के वारो मुझो तासा कोई लहणो लेखो कोने छो तो मां सलम थी न आयो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मां मोहम्मद के खुदा रहमतुल लिल आलमीन करे मोकलियो आओ फरमाया अचो मां मोहम्मद अरबी ताके माफ कयो मुझो कोई तासा लहणो लेखो ना हेरे हेरे बुधो नबी से माफी जा लफ्ज चई वरी बैतुल्लाह दे हथ खयो हिया हथ खयो बैतुल्लाह दे केर मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो नालो थव अल्लाह जो नालो थव बेली नफरत पैदा न कयो थुरन थुरन गालन ते ज्यादतियों पाड़े सा माइटरन सा रिश्तेदारन सा कस खाओ सुलह कयो नफरतूं खत्म कयो मोहब्बत वधायो हाने नफरतुन जा बिज पोखजी विया नबी से छा पिया फरमाइन ही हथ मथे करे रहमत वारे नबी फरमायो काबे जा रब छा चऊं काबे जा रब मां मोहम्मद माफ कयो थमान अल्लाह तू भी माफ करे छा चऊं काबे जा रब मां मोहम्मद माफ कयो थमान अल्लाह तू भी माफ करेन असा तमा उन नबी जा उम्मती आऊं माफी आहे गोठन जा गोठ तबा अड़े ई न था ॾिसो त घणा बच्चा यतीम थी पिया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा माई थावर जो अचन पर माई जो मथो घाड़ो पाण फरमान ता केरा कंजी न्याणी आओ साहबा फरमा से काफिरानी आ जंग कंदी विढ़ंदी पई अचे साईं माई जी चादर मथे ता लही वई आ बुधो हाजी जानब जे जलसे में अचण वारा कन खोले बुधो क़यामत में न चवंदो असा के कह न बुधायो नबी साईं के चवण पिया साईं चादर माई जी मथे ता लही वई आ इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमान पिया ओ साहबियो चेजी साईं धी आ तोड़े काफर जी छो न होजे मथो गाड़ो न कयोस मां मोहम्मद अरबी जी चादर सा ढकियोस फरमायो न्याणी आ न तवज्जो है न्याणी आ न्याणी जी चादर मथे ता लायो ना पो काफर जी छो न होजे आहे त न्याणी न काफर जी न्याणी भी मां मोहम्मद जे आडो मथे उघाड़ी न वनी असा तवा जे फितनन ने फसादन में केतरे न्याणन जा मथा अच्छा थी विया केतरे न्याणन जा मथा उघाड़ा क्यासे बेइज्जतियों धक्का हाने न तरंदो को डेरो यो एडा पासे जाडो शदाद कोड़ जो ले काथों जो ओ माई कुरान खयो ये जालिम ठगा जे गोली कराई कुरान खां गोली करास करे वनी न्याणी के लगी न्याणी शहीद थी वई अड़े नबी से काफरन जे न्याणन जो मथो ढकियो आ मुसलमान तू असा केड़ी लाइन वरती आ ऐ नबी से फरमायो बुधो पाण फरमायो जंग जे दौरान का औरत अचे वन कुछ न चवजो न्याणी आ अच्छी दाढ़ी वारो पोड़ो हथ अचेव कुछ न चवजो छो अच्छी दाढ़ी त पोड़ो आ अछन वारन खां रब भी अछन वारन जो ख्याल कंदो आ फरमायो अच्छी दाढ़ी वारे के भी कुछ न चवजो को सगीरा त चेव कुछ न चवजो असा वट वरी तहां जी गाल न थो कया मत तहां पांडे समझो हाने जो को विरदो न कैसा बखदो पो छा चोंदा अदा फिलाने वाह जे पांद कयो
छो जैसे हुनन तान्या गरो गंदलो मारियो हिन त छोटी जो जवान मारियो टिपू शैतानी सिफत बरे बुधो हेडे विड़े से गोसपुर वारो मारे घोटकी वारे के या घोटकी वारे के छड़े वरी खैरपुर वारे के मारे ता छा समझो ता हुन जो कसूर विड़ुस त हो न पो हुन सा न पुगो तडे होडे आकी तवज्जो आहे लाइन अब हुन सा न पोतो तडे होडे न तडे होडे वारो के न ओ शरीफ वनी पखियो न सा इनके मुर्स न चेबो इनके भाड़ी चेबो होडे न पुगो होडे गरीब शरीफ सुलिया के फितना न कयो कुरान ना तो करे नफरत में आहे छा पाण फरमायो धी धी आ तोने काफर जी छो ना होजे मथो घाड़ो न कयोस मां मोहम्मद अरबी जी चादर सा ढक्योस वनो अमुन अमान सा घर पहुंचाए अचोस खुदा वास्ते मुसलमान समझो ओ जी न्याणी घर पहुंची आ अबो मां पुछा ता कन खबर दे मोहम्मद जी जमात सा केड़ो बर्ता कियो न्याणी पई चवे अब्बा ओ अम्मा अबे अम्मा वटे त्री इज्जत महफूज कोन हुई जेड़ी मोहम्मद जी जमात इज्जत महफूज कई आ अबे अम्मा वट इज्जत महफूज कौन हुई जेड़ी मोहम्मद जी जमात इज्जत महफूज कई आ और कुरान छा तो चवे वल काज़िमीन अल गैज़ वल आफीना अन नास कावड़ के खाओ मानन के माफ कयो वला तनाज़उ फतफशलु व तज़हब रिहुकुम वस्बिरु सब्र कयो तनाज़ा न कयो ताकत हली वेंदव कमजोर थी वेंदव सब्र कयो कुरान में अल्लाह तो चे सब्र वारन सा अल्लाह गड्डा सब्र वारन सा अल्लाह हो गड्ढा फितरन ऐं फसादन में केतरा बच्चा यतीम थी विया नहीं अब गालायो अब केतरा बच्चा यतीम थी विया ना फायदो कुछ भी न हक जानू जाया थी वई लठ लगी पिया जाथे काथे अमन ता है ही कोन अल्लाह न कयो पराया बच्चा यतीम अल्लाह जो नालो थो यतीमन जी पारत थो अल्लाह जो नालो थो यतीमन जी पारत थो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह दे अचन था वडी दस्तार बधी पई आ एक यतीमन जी पारत थो बियो अच्छी डाड़ी वारो अब्बो अच्छे मथे वारी अम्मा इन पी मां जी भी पारत थो न फिटायो इनन सा वडी दस्तार बधी पई आ नबी साईं ईदगाह जे मैदान में अचन था सब बार खेडन रांद रोन था कन एकड़ो एड़ो बार ओ जे मथे ते टोपी कोने पेरन में जुती कोने ज़ारो कतार रोए थो नबी से फरमान था पुट सब बार ईदगाह जे मैदान में खेडन था तू छो थो रोए रोई करे चे तो अल्लाह जा रसूल ओ मुजा साईं हे जेके खेडंदा पियान हिनन के अम्मा गुस्ल कराए भला कपड़ा पाराए अब्बे जे हवाले कयो अब्बो हिनन के खर्ची दे कुल्ले ते खणी करे या बांख वठी ईदगाह जे मैदान में वठी आयो आ मुजा साईं मुखे अम्मा कोने गुस्ल केर कराए जेके पी मां सा ज्यादतियों क्यों था ना तांके केड़ो कदर पी मां जो अड़े जेके अब्बो अम्मा कोनन उनन खां ता पुछो न त पी मां केडी गनीमत आ केडी दौलत आ मुर्शिद को वनी दुआऊं घुराइंदा हो साईं वारो कजाए हे 2000 5000 देना मां साईं वारो कर दुआ घुर मुला मोली के 500,000 रही करे दुआऊं घुराइंदा हो पर उनन समूरन खां पी मां जी दुआ त सब खां मथे आ न गलायो न था पी मां जी दुआ मथे आ न बा तो कने पी मां खां दुआ कराई थो पी मां खां दुआऊं वठो पी मां जी दुआ रद न थींदी आ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवज्जो नबी से फरमाए साईं माके अब्बो भी कोने माके अम्मा भी कोने साईं अब्बो कोने माके खर्ची केर दे साईं माके अम्मा कोने माके कपड़ा केर पाराए इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमान दा पुट गणती न कर तो जो अब्बो कोने मां मोहम्मद रसूलुल्लाह तो जो अब्बो तो जी अम्मा कोने मुझो अज़वा जे मुताहरा तुझू अमड़ियूं थई पुट रो नाच नबी से जी जो वापस आया अची पोता घर
पान पंजे मोमिनन जी अम्मा के फरमायो जल्दी कर छो फरमाए न के गुस्ल करायो फरमाए तवानन जे जिस्म ते पानी हारियो मां मोहम्मद पंजे नबूवत वाले हथन सानन जे जिस्म के महजा तान ते पानी हारियो मां मोहम्मद नबूवत वाले हथन सां इन यतीम जे जिस्म के महजा छो नबी से फरमा बिया सब सिर्फ यतीम हैं मां मोहम्मद यतीमन जो यार भी हां यतीमन जो सरदार भी हां पर एड़ो यतीम दुनिया में न होंदो घट होंदो जे अब्बे जो मुंह डिठो ही न होजे फरमाए मां मोहम्मद पंजे अब्बे के डिठो ही कोन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था जल्दी को कपड़ा खणी अचो मोमिनन जी अम्मा थी चए साईं ईद जो ॾींहुं बाज़ारियूं बंद साईं रखियल कपड़ा भी कोनन कपड़ा काढो अचन नबी साईं फरमान था मोमिनन जी अम्मा चेंजी जल्दी करे मां मोहम्मद जी निमाज वाली चादर खे बाध कर मारे 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 एक बे की अधमो कयो केतरा बच्चा यतीम थी गया केड़े असाने हमरा एक खून थी पियो 13 बच्चा 13 कुछ धीए कुछ पुट ब घर वारियों 13 बार छा फायदो अज ताई भी अल्लाह जाने तो बेचारन वो यतीम थी गया चाचन तवज्जो न कयन हर को लड्यो हलियो वियो अज ताई भी वतन था घुमंदा ताके खुदा जो खौफ कोने इस्लाम जुल्म जो दीन न थव इस्लाम रहम जो दीन थव छा चई निमाज वाली चादर के बाद क्यों हिकड़े सा अध सा बनायोस गोड बे अध सा बनायोस कमीस पान फरमायो कमीस भी थी वई गोड भी थी वई पान फरमायो मोमिनन दी अम्मा जे जी सही जल्दी कर हिन यतीम जे जिस्म के खुशबू लगा ओ जेस ताई हिन यतीम जे चेहरे ते मुर्क न ईंदी मोहम्मद उम्मत के ईद न पढ़ाई जेस ताई यतीम जे चेहरे ते मुर्क न ईंदी मोहम्मद उम्मत के ईद न पढ़ाईंदो नबी से उन यतीम के कुलन ते खयूं था अचन हेरे बुझो हेरे तवज्जो कजो यतीम के कुलन ते खयूं था अचन हेडो हज़रत हसन हुसैन भजदो आयो नाना नाना चवंदो आयो नबी से हज़रत हुसैन के बाह खां वठी पंध थो कराए तवज्जो हुसैन के बाह खां वठी पंध थो कराए यतीम के कुल्हन ता नथो लाए छो मता हुसैन के कुल्हन ते विहारिया यतीम जी दिल मां दाह निकरे हिन जो पंहिंजो बच्चो हुयुस न कुल्हन ते खेस मुखे भी अबो जी हा त कुल्हन ते खणे हा नबी से यतीम के कुल्हन ते हुसैन के पंध जडे ईदगाह जे मैदान में पहुता जेके बार खेडन पिया उनन का रियूं निकरी वयूं काश अजो असा जो भी अबो अमा मोल हुजे हा मोहम्मद अरबी जे कुल्हन जी सवारी नसीब थे अड़े पी मां सा वड़ंदा जें जी अछन वारन जो अल्लाह ख्याल करे नौजवान पुत्र के अबे जी अच्छी डाड़ी जो हया कोने कुरान मुझे सामो आ नबी से फरमायो पी मां जो दुश्मन जो ईमान से खात्मो न थींदो या यहूदी थी मरदो या नसारो थी डाइन भी सत घर टारींदी आ तो असा अबू अमा खुश कोनन वाइल क्यों था इमाम उल अंबिया सल्लम जो सहाबी आ जन जो हजरत अबू हुरैरा नालो आ वार मिट्टी में भरया पिया थस लथपथ नबी से आयो गिरेबान फाटो पियो आ नबी से फरमा अबूरा खैर ताहे अबूरा फरमा तो अल्लाह जा रसूल साईं अम्मा मारियो आ सहाबी आ नबी से जो छा ची अम्मा साईं अम्मा विड़िया छो जे माता जी खिदमत में आयम अम्मा जो पुट अबूरा काडे वयो है जे मां चुमास अम्मा अम्मा मोहम्मद अरबी जी खिदमत में वियो साईं पो अम्मा कावड़ जी पई अम्मा चो नबी साईं जी खिदमत में छो वई जे पो जे सीने ते चढ़ी मुका भी हई धक भी हई साईं गिरेबान फाड़ई अबो रापो हाने छाए जे साईं दुआ घुरो त मुजी अम्मा मुसलमान थे मुजी अम्मा मुसलमान थे इमाम उल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान पे अबू हुरैरा चेंजी साईं अम्मा विड़ी थी चे हाओ अबू हुरैरा पो अम्मा के कुछ चई त ना अबू
अबू रामा के कुछ चाहिए त ना जैसे जिए वणियोसी इए मासा विढ़ी पर मां से उफ भी न कई मास मां सही अम्मा के कुछ भी न चयो पान फरमाए अबू हुरैरा जे अम्मा के कुछ चवे हा ना मां मोहम्मद दुआ न घुराया मां दुआ न घुराया नबी से फरमायो हजरत अबू हुरैरा फरमायो मां या इए चेम से मां कुछ न चयो इमाम लंबिया हथ मथे कया हथ मथे करे फरमांदा कायनात जा खुदा अल्लाह अबू हुरैरा जी अम्मा के हिदायत फरमा अल्लाह अबू हुरैरा जी अम्मा के मुसलमान कर हजरत अबू हुरैरा फरमा मुझे सोने नबी जी हथ मुबारक खया मां ये घर भजा भाज गई रस्ते में मानू मिलिया अबू हुरैरा खैर ताहे भी त सही कादे मां चो मान परे थियो मुझो रस्तो न रोकियो मुझी अम्मा जे लाए मुझे इमाम लंबिया सल्लल्लाहु दुआ घुरिया इसा मां तो अगे अम्मा वट पहुंचा कि न मुझे मोहम्मद जी दुआ आगे थी अर्श ते पहुंचे मां तो अगे पुजा कि न मुझे नबी जी दुआ आगे अर्श ते थी पहुंचे जिए जो दरवाजे ते पहुतो दर खड़काए अंदरों आवाज आयो मन तकल बाब केरा दरवाजे खड़काने वालो हजरत अबू हुरैरा फरमाए तो अम्मा मां सागो बच्चो तुझो अबू हुरैरा मोटी आयो अम्मा पूछा थी करे अबू हुरैरा खैर ताहे किए आयो हाने हजरत अबू हुरैरा फरमाए तो अम्मा जे हथन में ताकत थई त वरी बीमार खाइण जे लाए आयो हां हाने जिथे मुझे अबो मुझे सामो न गालाइंदो आ जे तुझे सामो पियो न गालाइंदो आ तो जो किरदार एड़ो आ न त मोह पुट मोह पटींदो तवज्जो अम्मा जे हथन में ताकत थई त वरी बीमार खाइण जे लाए आयो आ हजरत अबू हुरैरा फरमायो अम्मा जे जो गालाइण जो लहजो हो वो नरम नजर आयो प्यार और मोहब्बत वारो नजर आयो मां दिल में फैसलो कियो अबू हुरैरा तू अम्मा वट पो तो मुझे मोहम्मद अरबी जी दुआ आगे अर्श ते पहुंची ये कुरान ना तो करेवा फला तकुल लहुमा उफ अबे अम्मा को उफ भी न चाहो अबे अम्मा के झिड़का ना दियो अबे अम्मा के राड़ा ना दियो पी मां हथ खणन ना अर्श लुडी पई बनी इस्राइल में वाक़ियो थो अचे के टे जवान सफर जे लाइ निकता रस्ते में मींहुं वसी पियो न जबल जी चुर ॾिसी अंदर घिरी विया छिप जे मथो आई कर 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 कंदी अची करे छिप दर बंद कयो गार जो हाने चण पिया कीअं निकिराओ हिक ॿिए खे चयो हाणे हीअं कयो जंहिंखे जेका नेकी पंहिंजी आहे अल्लाह जे साम्हूं पेश करे मन अल्लाह खे रहम जे छिप जो दर मोहत गार जो दर खुले हिकिड़ो उथी बीठो उन टिनिन मां हिकिड़ो थियो जे पियो करीम खुदा मजदूर मां वटि मजदूरी कंदो हो साईं पोइ हिकिड़े ॾींहुं मजदूरी ते काविड़ जी हलियो वियो साईं पोइ मां उनजी मजदूरी खाधी न माल वरतो मांस माल वधंदो वियो साईं धणनि जा धण थी विया सालन खां पोइ मोटी आयो मूंखे चवंदा मजदूरी ॾे मां चयोमांसि हे माल बि तुंहिंजो हे बि तुंहिंजो हे बि तुंहिंजो हो तके करे चे पियो उन टाइम कावड़ा जी मजदूरी न ॾिनई हाणे वरी थो चवे त हे बि तुंहिंजो टोक थो करे मां कसम खणी चयोमांसि तुंहिंजे माल मां माल वधंदो वियो हे सभु माल तुंहिंजो अथई मां तुंहिंजे माल मां पैसनि मां मजदूरी वारे पैसनि मां माल वरितो हे माल वधी धण थियो अथई मुंहिंजा रब तूं महिरबान रब आं करीम रब आं रब मजदूर कोन पियो ॾिसे पर अल्लाह तूं त ॾिसे पियो न तूं त ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल हे कुरान तो फरमाए परायो ना हक माल न खाओ ना हक माल कुलू वशरबू हलालन तय्यबा खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ असां तव्हांजे इलाइके में त परायो माल न खाइबो आहे अमुन लॻो पियो आहे न ॻाल्हायो तव्हांजी मर्ज़ी मां साह पटियां जट ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल कानून आहे कुरान परायो ना हक माल न खाओ ॾेवणो पवंदो कुरान मुंहिंजे साम्हूं आहे
जुल्म कायम आ ज़ालिम कायम कोने सब देना पवंदा हिलाल जो हिकड़ो लुकमो मिलेव खाई करे जिंदगी जो सफर कयो हराम जा कोफ्ता कोरमा मिलने में परे कयो तो आज कबूल जे लाइ शर्ता खादो हिलाल जो दुआऊं घुरी 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 थकी पियाऊं दुआऊं नथियूं कबूल थियनि न फमतअमहु हरामुन फमशरबहु हरामुन फमलबसहु हरामुन वखुज़िया बिल हराम जंहिंजो खाइणु हराम जंहिंजो पीअणु हराम जंहिंजो लिबास हराम व्याज जा का व्याज वरतई व्याज जे पैसनि मां कपड़ा वरतई कई इबादत कबूल कोने कई दुआ कबूल कोने हराम खाधई पैसा हराम जा तवज्जो आहे व्याज जो माल जुआ जो माल रिश्वत जो माल खाए थो हेॾे ख्याल को तवज्जो हराम जे माल ते जिस्म पलियो तस दुआ कबूल कोने तोणे जो मुक़द्दस जगहुनि ते तोणे मस्जिद नबी में दुआ घुरे त खुदा ते मोटाए बूथ में आणो सॼो न जो हराम ते ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल तवज्जो गाल खत्म किया परायो नाक माल न खाओ वला तकरबू माल यतीम हे कुरान तो फरमाए खाइण जे इरादे सां यतीम जे माल जे भी वेझो न वञो नबी साईं मेराज ते था वञनि पाण फरमाए मां एड़ा माण्हू ॾिठा ओ जंहिंजी खोराक थूहर जो वण जहन्नम जा अंगर ऐं पत्थर हुया जंहिंखे जानवरनि वांगुरु हकलियो पियो वञे मां पुछा कि जिब्रील केर चइसि तुंहिंजी उम्मत जा उहे माण्हू थई जेके यतीमनि जो माल खाईंदा हा हिते फुलता वेंदा इहो हाल थींदो वेंदो यतीम जो माल खाधे ॼणो बाहि जा टांडा पेट में विधई ॿिया त पंहिंजी जाते चाचा भी वर खयूं था वतन भाटे जे माल ते हाजी निमाज़ी तस्बीह हथ में सॼो ॾींहुं कोड़े खयूं पराया बन्ना पटींदो वतंदो नबी ने फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾे ख्याल कयो जंहिं कंहिंजी गिराठ ज़मीन जी नाक फबाई क़यामत वारे ॾींहुं गिराठ जेतिरियूं 7 ज़मीना खुदा गिची में विझी करे ऊंधे पर जानब जी बाहि में खुदा के मनो परायो माल न खाओ ना जाए सो दुआ कबूल छो न थी थे खाधो हिलाल जो ना मुंहिंजा रब मजदूर आयो सॼो माल ॾिनो मांस थोड़ी छिप चुरी वरी ॿियो आयो रब मुंहिंजे साम्हूं हसीन जमील औरत आई जंहिं मांखे जो त कुझु ॾे मांखे बच्चा मुंहिंजा आहिनि बुख ते साईं मूंखे बि शैतान वर्गलायो मां बुराई जे तरफ़ छिकियो मांस बुराई जे तरफ़ हुनखे माइल कयो माई भी आमादा थी वई पैसा खणी वई बच्चन के खाराए पियारे मोटी आई अकेला व्यासे रब्बा कोई मानू कोन हो एक माई एक मां पर मखलूक न पड़ियो से खालिक तू दिसे पियो माई जे अखिन मां वो पानी वही पूछा कई मां छो थी रोए जे मां हयादार हां पर्देदार हां तो मांखे मजबूर क्यों जे खाइण जे लाइ कुछ कोन हो पैसा तो दिना मांखे मजबूर कई बेहयाई जे तरफ माइल कई मां शरीफ हां मुंहिंजा रब माई जे अखिन मां जे पानी वहियो रब मुंहिंजे बितो जे लाइ तुंहिंजो खौफ थियो मांखे मां तुंहिंजे खौफ जे करे मुंहिंजे अखिन मां भी पानी वहियो मथे ते चादर रखी चयोमांसि तूं मुंहिंजी अम्मा आहे पैसा भी ॾिनामांसि बस तोसां काई कोई बुराई वारो तालो कोन्हे रब माई हली वई रब तुंहिंजी रज़ा जे करे इहो कमु कयमि तुंहिंजो खौफ थियो गुनाह खां बची वियुमि मुंहिंजो इहो अमल क़बूल छिप परे थे लोडो आयो ॿियो हिसो बुॾामी वियो बाक़ी हिकु हिसो हाणे टियों शब्द थियो अल्लाह मां में बकरार बकरियूं चारींदो हुअमि जीअं मोटी अचां अॻ में खीर ॾुही पंहिंजे अबे अम्मा खे पीआरींदो तव्हां बि ईअं कंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह वरी हेॾो थो करे साईं हेॾो त इंशाअल्लाह आई कोन हा इंशाअल्लाह बेरू हाली रब अॻ में पीआरींदो अबे अम्मा खे खीर पीआरे करे पो बच्चन खे हिकड़े दफ़े मुंहिंजूं बकरियूं वयूं परे निकिरी वियूं जूई जे हिसाब सां पो देर सां मोटी आयमि अबो अम्मा सुम्हिया पिया खीर ॾुध में प्याला झले अबे अम्मा जे सुरांदी में बीह रहे बच्चा पेरन में तड़पन पिया बा खीर पीआर ज़ाल भी तड़ियूं ॾे पई त पिणे माणे सुता पिया आहिनि वारो कर मुआ बच्चन खे पीआरे पर रब ज़ाल जा मेणा भी सठ में हा उहा भी डूंगरियूं ॾे पई नंढड़ा पेला त करण पिया पर न ॾिनो मान खीर चयमि त जेसि ताईं अबे अम्मा खे न पीआरींदुमि एसि ताईं तव्हांखे न रब अबू अम्मा उथिया अॻ में खीर अबे अम्मा खे पीआरियमि पोइ बच्चन खे पीआरियमि अल्लाह अॼु तुंहिंजी रज़ा जे करे इहो मुंहिंजो अमल तो वटि क़बूल आहे अबे अम्मा खे खीर पीआरियमि छिप परे थिए मुफ़स्सिर लिखियो आहे ईअं लोॾो जे आयो छिप वञी परे किरी टई जवान खिलंदा टाकंदा हलिया
अड़े डायण भी 7 घर टारींदी आ तो असां को अच्छी दाढ़ी वारो अबो खुश कोने अम्मा खुश कोने खुदा के मनो ऑफिसर हो सरदार हो नवाब हो तोने जो पैसे वाला हो भले तुझी दुनिया तरह कम जी थी जड़े पी मां जी खिदमत करने भले ऑफिस में बैठो ऑफिसर पांजे नौकरन ते हुक्म है आर्डर तो हलाए पर जड़े घर पहुंचे पी मां जे सामो अचे अखियूं झिकियूं करे नौकर ऐं गुलाम जी हैसियत में भी ई अच पी मां जे सामो जे शिकारी पखी जो शिकार कंदो आन शिकारी पक्षी के धक जे हणंदो पक्षी जेको मरंदो ना खंबड़ में या काथे जिस्म में धक लगुस ये पर छडे हाने ज़बान हाल में छा तो चवेसे हाने मां तुझे हवाले आ कोई टुकड़ा टुकड़ा खाए शिकारी के पक्षी ज़बान हाल में तो चवे तुझी मर्जी पिंजरे में वाड़े तुझी मर्जी पर बुधो हेडे नौजवान हो भले आर्डर हुक्म हलायो केतरी भी दुनिया में ताजी छो न शोहरत हुजे पी मां जे सामू अचे इन पखी वांगुर कंद धिको कजाए पी मां जी मर्जी जाथे वञ ताथे हालत लगी पिया सही औलाद ना फरमाना बच्चन के कुरान पढ़ायो अंग्रेजी इल्म पढ़ाइंदा त जी हो बांदर अंग्रेज भोला जेके पोढ़ा पी थन उन जे ला जेल ठारायो थने तहां बोली भी अंग्रेजन जी पढ़ाइंदा त तहां के भी जेल में ये था वजन कुरान पढ़ायो न दीनदार थींदा बच्चा समझदा त कुरान पी मां जी फजीलत ऐं इज्जत तो सेखारे दुआ है अल्लाह साईं तहां जी मुजी हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह से खैर वारन जे खैर के कबूल फरमाए जेको अल्लाह जी रज़ा खातिर इन हाजी जानब साहब या फौजी जै भी अल्लाह जी रज़ा खातिर ही प्रोग्राम मुनक़द किया समूरन जो अचन वेहण खैरात फी सबीलिल्लाह के पांजे